ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो प्रेस क्लब ते जीएसन महाज तरफ़ां साईं जीएम सैद जे 121 जनम ॾींहं जो केक कटियो वियो। जीएसन महाज जे वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाॾाई केक कटियो ऐं कारकुननि खे पंहिंजे हथनि सां खारायो। उन मौक़े ते जीएसन महाज अॻवान सुहेल चांडियो, लतीफ़ नाहियो ऐं ॿिया मौजूदु हुआ। सैयद नवाज़ शाह भाॾाई चयो त साईं जीएम सैद हिकु रहबर ऐं मुफ़क्किर हो जंहिं आलम इंसानियत लाइ अमन जो पैगाम ॾिनो ऐं लतीफ़ जे पैगाम जी हक़ीक़ी नुमाइंदगी कई। 17 जनवरी साईं जीएम सैद सां मुहबत कंदड़ खे सन वञण खां रोकण जो मतिलबु फ़िक्र सैयद खे मिसारण बराबरि आहे, पर सिंध जो फ़िक्र दिलनि में दफ़न थियल आहे। उन करे रोकण सां सन वधीक मुहबत में तब्दील थींदो। साईं जीएम सैद जी सालगिरह ते सैयद जी मज़ार ते जीएसन रहबर कमेटी जे गॾियल हाज़िरी थींदी ऐं रहबर सां मुहबत जो गॾियल इज़हार थींदो। दुनिया खे अदम तशदुद जे नज़रिए जो वादे पैगाम ॾिबो।